नाज़िन लाड़काने वासिन बि पेट्रोल शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खे रद्द करे छॾियो आहे। शहरनि वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो आहे त अवाम खे रिलीफ फ़राहम करण लाइ फ़ौरी क़दम खंया वञनि। लाड़काने मां अब्दुल कादिर गोपांग जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत जे तब्दील थियण खां पोइ बि आवाम खे को रिलीफ न मिली सघियो आहे। ताज़ो ई आयल नई हुकूमत जेको आहे सो पेट्रोल में जी फ़ी लीटर जेको आहे 30 रुपया वाध कई वई आहे, जंहिं सबबु हर माण्हू ऐं हर तबके जो फ़िक्र जो माण्हू ख़ासि तौर ते ट्रांसपोर्ट वारा उहे वधीक परेशान आहिनि ऐं उन सां गॾोगॾु खाइण पीअण जी बि शयुनि में महांगाई ईंदी। अचो त इन सिलसिले में लाड़काने वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ॾुखियो वक़्तु थी वियो आहे वॾो, किरायो नथा वधनि पिया, किराया साॻा जन घटि, अञा बि घटि था थियनि किराया। पेट्रोल थी वियो महांगो, गुज़र सभु वॾो ॾुखियो। ग़रीब माण्हू जेको आहे त पंहिंजे पेटनि में पालण में आज़ुरत रहंदो, हेॾी जेका आहे महांगाई बि ख़ुदा करे इहा महांगाई बि हेॾे होॾे थिए त को सुकून मिले। जेको आहे त ग़रीब गुरबो छा कंदो, जेको आहे त पाण लॻे थो त असांखे वरी पंधु घुमणो पवंदो या साइकिल वठणी पवंदी। बसि हला ॾे थो, खाऊं पीऊं था, बाक़ी जान कहिड़ा असर पवंदा। ग़रीब माण्हू हूअं ई वीचारो ॾुतड़ियल आहे, कोई गवर्नमेंट में बि को ॾुतड़ियल किराए कंदो को रहे। हाणे बि वरी हे जेको आहे हिननि 30-32 रुपया वधाए हिकु मनो हुन ग़रीब जी चेल चिॿी करे विधी आहे। माना पेट्रोल महांगे करे ॿी शयूं महांगियूं थियनि, इन जे करे चयो थो वञे त माना ग़रीब आवाम माना वॾो ज़ुल्म आहे। असां इमरान ख़ान असांखे भलो हुयो शहबाज़ शरीफ़ खां, असांजे शहबाज़ शरीफ़ त कुझु न कयो, रुॻो अॼु अख़बार में लिखियलु आहे त अटो सस्तो कोन्हे, भाई तेल त चाढ़ियो अथई न, तेल में जेको आहे ॿी शयूं जेको आहे माना महांगी थी वञनि ऑटोमेटिक। शहबाज़ शरीफ़ शहबाज़ असांजो को महांगाई घटी थी रहियो की हुन 30-40 जा काॾे ॾियूं ग़रीब सां। परेशान लॻा पिया, अटो वठूं के वठूं छा वठूं असां। माण्हू ॾींहों ॾींहों कंगाल थी था थियनि, तबाहीअ में वञी था वञनि। असांखे हुकूमत रिलीफ ॾियण जे बजाए असांजो त रत थी पए पई। कैमरामैन मुश्ताक खोड़ो सां गॾु अब्दुल कादिर गोपांग, धरती टीवी, लाड़कानो।